ओम शांति। ये मुझे तारीख़ 9/11/2024। मीठा मीठा बाप दर चवंदा मीठी मीठी ॿार बाप आया आहिनि तव्हां ॿारनि खे भक्ति तू आत्मा सां ज्ञानी तू आत्मा ठाहिणु पतित खां पावन ठाहिणा आहिनि। प्रश्न ज्ञानवान ॿार कीअं चिंतन में सदा रहंदा आहिनि। उत्तर आहे ज्ञानवान ॿार सदा चिंतन में रहंदा आहिनि मां अविनाशी आत्मा आहियां, इहो शरीर विनाशी आहे। मां 84 शरीर धारण कया आहिनि। हाणे इहा अंतिम जन्म आहे। आत्मा ॾाढी नंढी वॾी न हूंदी आहे, शरीर नंढो वॾो हूंदो आहे। इहे अखियूं शरीर में आहिनि, लेकिन इन सां ॾिसण वारी मां आत्मा आहियां। बाबा आत्माउनि खे ज्ञान जो टियों नेत्र ॾींदा आहिनि। उहो बि जेसि ताईं शरीर जो आधार न वठे तेसि ताईं पढ़ाए न सघे। अहिड़ो चिंतन ज्ञानवान ॿार सदा कंदा रहंदा आहिनि। ओम शांति। इहे कंहिं चयो? आत्मा चई। अविनाशी आत्मा काथे शरीर चई? शरीर द्वारा। शरीर ऐं आत्मा में केतिरो फ़र्क़ु आहे न। शरीर 5 तत्वनि जो एॾो वॾो पुतलो आहे, भल नंढो बि आहे त बि आत्मा सां त ज़रूरु वॾो ई आहे न। पहिरियों त हिकदमि नंढो पिंड हूंदो आहे, जॾहिं थोरो वॾो थिए तॾहिं आत्मा प्रवेश कंदी आहे। वॾो थींदे थींदे पोइ एतिरो वॾो थी वेंदो आहे। आत्मा त चैतन्य आहे। जेसि ताईं आत्मा प्रवेश न करे तेसि ताईं पुतलो कोई कम जो न रहंदो आहे। केतिरो फ़र्क़ु आहे न। ॻाल्हाइण हलाइण वारी बि आत्मा ई आहे। उहो बि एतिरी नंढी बिंदी आहे। उहो कॾहिं नंढी वॾी न थी सघंदी आहे, विनाश खे न पाईंदी आहे। हाणे हीअ परमात्मा बाप सम्झाईंदा आहिनि कि मां अविनाशी आहियां ऐं इहो शरीर विनाशी आहे। हुन में मां प्रवेश करे पाठ वधाईंदो आहे। इहे ॻाल्हियूं तव्हां हाणे चिंतन में लाहींदा आहियो न। अगरि अॻियां त न आत्मा खे ॼाणंदा हुयो न परमात्मा खे, सिर्फ़ु चइण मात्र चईंदा हुयो हे परम पिता परमात्मा। आत्मा भी सम्झदी हुई, परंतु आत्मा भी सम्झदा हुया, परंतु पोइ बि कोई न कोई चयो तव्हां परमात्मा आहियो। आत्मा भी सम्झदा हुया, परंतु पोइ बि कंहिं चयो तव्हां परमात्मा आहियो। इहे कीअं बतलायो? हिन भक्ति मार्ग जे गुरू ऐं शास्त्र, है न। पहिरियों त माण्हू बाबा चवनि था पहिरियों त बि ख़ुदि खे आत्मा सम्झाया, लेकिन हिननि गुरुनि ऐं शास्त्रनि छा ॿुधायो तव्हांखे कि तव्हां परमात्मा आहियो। सतयुग में त कोई बतलाईंदो न। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां मुंहिंजा ॿार आहियो न। आत्मा नेचुरल आहे, शरीर अननेचुरल मिट्टी जो ठहियलु आहे। जॾहिं आत्मा आहे त ॻाल्हाईंदी हलाईंदी, जॾहिं आत्मा आहे त ॻाल्हाईंदा ऐं हलंदो आहे शरीर। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा असां आत्माउनि जो बाप अची करे असां सभिनि खे सम्झाईंदा आहिनि। निराकार शिव बाबा हिन संगम युग ते ई हिन शरीर द्वारा अची करे सम्झाईंदा आहिनि, शरीर द्वारा अची करे ॿुधाईंदा आहिनि। हिन इहे अखियूं त शरीर में ई रहंदियूं आहिनि। हाणे बाप ज्ञान चक्षु ॾींदा आहिनि। आत्मा में ज्ञान न आहे त अज्ञान चक्षु आहे। बाप ईंदा आहिनि त आत्मा खे ज्ञान चक्षु मिलंदो आहे। आत्मा ई सभु कुझु कंदी आहे। आत्मा कर्म कंदी आहे हिन शरीर द्वारा। हाणे तव्हां सम्झंदा आहियो बाबा इहे शरीर धारण कयो अथई। पंहिंजो बि राज सम्झाईंदा आहिनि। सृष्टि ते आदि मध्य अंत जो राज बि ॿुधाईंदा आहिनि। सॼे नाटक जो बि नॉलेज ॾींदा आहिनि बाबा। अॻियां तव्हांखे कुझु बि पतो न हुयो। हा, नाटक ज़रूरु आहे, सृष्टि जो चक्कर फिरंदो आहे, परंतु पोइ फिरंदो, इहा सृष्टि जो चक्कर फिरंदो आहे, परंतु कीअं फिरंदो आहे इहे कोई ॼाणंदा न हुया। रचयिता और रचना जे आदि मध्य अंत जो ज्ञान हाणे तव्हांखे मिलंदो आहे न। बाक़ी त सभु आहे भक्ति। बाप ई अची करे तव्हांखे
ज्ञानी तू आत्मा ठाहींदा आहिनि। अॻियां तव्हां भक्ति तू आत्मा हुयो त आत्मा भक्ति कंदी हुई, हाणे त आत्मा ज्ञान ॿुधंदा आहियो। भक्ति खे चइबो आहे अंधियारो, है न। भक्ति खे चइबो आहे अंधियारो। ईअं न चईंदा कि भक्ति सां भॻवानु मिलंदो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि भक्ति जो बि पार्ट आहे, ज्ञान जो बि पार्ट आहे। तव्हां ॼाणंदा असां भक्ति कंदा हुआसीं त कोई दुख न हुयो, भक्ति कंदे सुख न हुयो, सॉरी भक्ति में बि सुख न आहे न, अल्पकाल जो सुख मिलंदो आहे। लेकिन तव्हां ॼाणंदा असां भक्ति कंदा हुआसीं त बि कोई सुख न हुयो। भक्ति कंदे धक्का खाईंदे केॾा पैसा ख़र्च कया, केॾा व्रत जप तीर्थ कया, त कोई सुख न हुयो, ढूंढंदा ई रहंदा हुआसीं। हाणे सम्झंदा आहियो यज्ञ तप दान पुण्य आदि जो कुझु कंदा हुआसीं, ढूंढंदे ढूंढंदे धक्का खाईंदे खाईंदे तंग थी वेंदा हुआसीं, तमो प्रधान ठही विया आहियूं न। छो जी किरणो ई आहे, भक्ति मतिलबु किरणो ई आहे। झूठ कूड़ कमु करणु छीछी थींदो आहे न, पतित बि ठही विया। ईअं न कि पावन थियण जे लाइ भक्ति कई, भॻवान सां पावन ठहिण बग़ैर असां पावन दुनिया में वञी न सघंदा आहियूं न। भक्ति में इहे लक्ष्य थोरी रहंदो आहे कि असां पावन ठहूं। भक्ति में त रहंदो आहे भई असांजी इच्छा पूरी थी वञे। ईअं न कि पावन ठहिण बग़ैर भॻवान सां न मिली सघंदा आहियो। भॻवान खे त चईंदा ई आहियूं पावन ठहो, त भॻवान त पतित आत्माउनि सां ई अची करे मिली करे उन्हनि खे पावन ठाहींदा आहिनि। पतित ई भॻवान सां मिलंदा आहिनि पावन थियण जे लाइ। पावन त कोई मिलंदो ई न आहे सत्युगवासी, पावन सां त भॻवानु मिलंदो ई न आहे। छो जी भॻवान जो त कमु ई आहे पतितनि खे पावन ठाहिणु। सत्युग में थोरी हिन लक्ष्मी नारायण सां भॻवानु मिलंदा, भॻवानु अची करे तव्हां पतितनि खे पावन ठाहींदा आहिनि। तव्हां हिन शरीर छॾे, इहे शरीर छॾे ॾींदा आहियो। पावन त हिन तमो प्रधान पृथ्वी पतित सृष्टि ते रही न सघे। जॾहिं असां सभु पावन ठही वेंदासीं त असां हिन पतित शरीर खे बि छॾे छॾंदासीं, पोइ वापसि पंहिंजे घर हलंदासीं। पोइ वापसि हुतां खां पंहिंजे समय ते सतो प्रधान दुनिया सतो प्रधान शरीर में ईंदासीं। बाप तव्हांखे पावन ठाहे करे गुम थी वेंदा आहिनि। उन्हनि जो पार्ट ई ड्रामा में वंडरफुल आहे न। बाबा सां सभिनि खे पावन ठाहे गुम थी वेंदा आहिनि। जीअं आत्मा ॾिसण में न ईंदी आहे, बाबा बि ॾिसण में न ईंदा आहिनि, पर साक्षात्कार थींदो आहे त बि सम्झी न सघनि। ॿियो त सभिनि खे सम्झी सघंदा आहिनि, इहे फलाणो आहे, इहे फलाणो आहे, यादि कंदा रहंदा आहिनि, चाहींदा आहिनि फलाणे जो चैतन्य में साक्षात्कार थिए, त कोई मतिलबु न आहे। अच्छा चैतन्य में ॾिसाए में ॾींदो आहे, पोइ छा साक्षात्कार थियो, पोइ गुम थी वेंदो। अल्पकाल क्षणभंगुर सुख जी आश पूरी थी वेंदी, हिनखे चइबो आहे अल्पकाल क्षणभंगुर सुख। साक्षात्कार जी चाहना हुई, उहो मिलियो, बसि हिते त मूल ॻाल्हि आहे पतित खां पावन ठाहिण जी। हिते त असांखे बाबा त चईंदा न मूंखे ॾिसी करे छा कंदा। हिते त असांखे आहे कि असांखे बाबा खे यादि करे संपूर्ण पावन ठहिणो आहे। मतिलबु कोई बि असांजो मन बुद्धि संस्कार हिकदमि शुद्ध थी वञे, असां स्वराज्य अधिकारी ठही वञूं, अपवित्रता जी अविद्या थी वञे। पावन ठहींदा त देवता ठही वेंदा, अर्थात स्वर्ग में हली हलंदासीं। शास्त्रनि में त कल्प जी आयु लाखों वर्ष लिखी छॾी अथनि। सम्झंदा आहिनि कलयुग में अजनि लाखों वर्ष पिया आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि सॼो कल्प ई 5000 वर्ष जो आहे, त मनुष्य अंधियारे में आहिनि न। उन्हनि खे चइबो आहे घोर अंधियारो, ज्ञान कोई में आहे ई न, उहे सभु आहिनि भक्तियूं। बाबा चवनि था ज्ञान त कोई में आहे ई न, सभु आहे भक्तियूं। रावण जॾहिं ईंदा आहिनि त भक्ति बि उन्हनि सां गॾु आहे। जॾहिं बाप ईंदा आहिनि त बाबा सां गॾु त ज्ञान आहे। बाप सां हिकु ई बार ज्ञान जो वरसो मिलंदो आहे, घड़ी घड़ी न मिली सघंदो आहे।
हुते त तव्हां कोई खे ज्ञान ॾींदा ई न आहियो, दरकार ई न रहंदी आहे। ज्ञान उनखे मिलंदो आहे जो अज्ञान में आहे, है न। हुते त कुझु मतिलबु सदगति जी दरकार ई न आहे त ज्ञान छा। हुते त सभिनि में ई सभिनि जी सदगति आहे, त ज्ञान जी दरकार ई न आहे। बाप खे कोई बि ॼाणंदा ई न आहिनि, बाप खे गाली ॾियण बग़ैर कोई ॻाल्हि ई न कंदा आहिनि हिते, है न। हुते त ज्ञान जी दरकार ई न आहे, बाप खे कोई हुते ॼाणंदा ई न आहिनि। बाप खे गाली ॾियण बग़ैर बाप खे गाली ॾियण बग़ैर कोई ॻाल्हि ई न कंदा आहिनि हिते। इहे बि तव्हां ॿार हाणे सम्झंदा आहियो। हुते बि न ॼाणंदा आहिनि, हिते बि न ॼाणंदा आहिनि माण्हू भॻवान खे। इन संगम ते ई असां ॼाणंदा आहियूं। इहे बि तव्हां ॿार हाणे सम्झंदा आहियो। तव्हां चईंदा आहियो ईश्वर सर्वव्यापी न आहे, उहा असां आत्माउनि जो बाप आहे। उहे चईंदा आहिनि न परमात्मा ठिकर भितर में आहे। तव्हां ॿारनि सुठी रीति सम्झो आहे, भक्ति बिल्कुलु अलॻि चीज़ आहे, उन में ज़रा बि ज्ञान न हूंदो आहे। समय ई सॼो बदिली वेंदो आहे, भॻवान जो नाम बदिली वेंदो आहे। समय भक्ति में ॾिसो किथे भॻवानु निराकार परम धाम में रहण वारो। हाणे असांखे बाबा खे यादि करे केॾो अलॻि महसूसु थींदो आहे, भक्ति में केॾो अलॻि महसूसु थींदो आहे न। बाबा चवनि था समय सॼो बदिली वेंदो आहे, भॻवान जो नाम बि बदिली वेंदो आहे, पोइ मनुष्यनि जो बि नाम बदिली वेंदो आहे। पहिरियों चईंदा आहिनि देवता, पोइ क्षत्रिय, पोइ वैश्य, पोइ शूद्र। इहे दैवी गुण वारा मनुष्य आहिनि। ॿियो इहे आसरी गुण वारा मनुष्य आहिनि। बिल्कुलु ई छी। गुरु नानक बि आसरी गुण, गुरु नानक बि चई न असंक चोर। मनुष्य कोई अहिड़ो चए त हुनखे झटि चईंदा कि तव्हां त इहे गारियूं ॾींदा आहियो, परंतु बाप चईंदा आहिनि इहे सभु आसरी संप्रदाय तव्हांखे क्लियर करे सम्झाईंदा आहिनि। ये रावण संप्रदाय आहे, उहो राम संप्रदाय। बाबा सभिनि खे क्लियर करे सम्झाईंदा आहिनि, ये रावण संप्रदाय, उहो राम संप्रदाय। गांधी जी बि चईंदा हुया न असांखे राम राज्य खपे। राम राज्य में सभु निर्विकारी हूंदा आहिनि, रावण राज्य में सभु विकारी हूंदा आहिनि। इन जो नाम ई आहे वैश्यालय। रौ नर कान आहे। हिन समय मनुष्य विषय वैतरणी नदी में पिया आहिनि। मनुष्य जानवर आदि सभु हिकु समान आहिनि। मनुष्य जी कोई बि महिमा न आहे। 5 विकारनि ते तव्हां ॿार जीत पाए करे मनुष्य खां देवता पद पाईंदा आहिनि, बाक़ी सभु ख़त्म थी वेंदो आहे। देवताऊं सत्युग में रहंदा हुया न, है न। देवताऊं सत्युग में रहंदा हुया। हाणे हिन कलयुग में असुर रहंदा आहिनि। असुरनि जी निशानी छा आहे? 5 विकार। देवताउनि खे चइबो आहे संपूर्ण निर्विकारी, असुरनि खे चइबो आहे संपूर्ण विकारी। उहा आहिनि 16 कला संपूर्ण। हिते त 9 कला आहे। सभिनि जी कला काया चट थी वई आहे। हाणे इहे बाप ॿारनि खे वेही सम्झाईंदा आहिनि। बाप ईंदा आहिनि पूरी आसरी दुनिया खे चेंज करणु न। किथे ॾिसो भॻवान जी नज़र में इहे कुझु बि न आहे न। हिते माण्हुनि जी नज़र में ॾिसो मिस वर्ल्ड, मिस यूनिवर्स, मिस्टर फलाना, एॾा वॾा मैनेजर, प्राइम मिनिस्टर, माण्हुनि जी नज़र में त इहे केॾा वॾा आहिनि, जीअं त भॻवानु आहिनि। ऐं भॻवानु चए थो इहे त कुझु न आहे, इहे त आसरी संप्रदाय वारा माण्हू आहिनि। संपूर्ण निर्विकारी आत्मायूं आहिनि। संपूर्ण निर्विकारी जॾहिं हूंदा त अहिड़ा माण्हू उन्हनि जा दासी ठहिण जी बि लाइक़ु न आहे न। अॼु जो करोड़पति वॾो माण्हू, जंहिंखे माण्हू ॾाढो वॾो भॻवानु सम्झंदा आहिनि, उहो सतयुग में त्रेता में बि दासी ठहिण जे लाइक़ु न आहे, छो जो उहो भॻवान खे नथो पहचाने सघे। मतिलबु अॼुकल्ह जा वॾा वॾा माण्हू बेसम्झ
जंहिंखे आत्मा परमात्मा सृष्टि चक्र जो ज्ञान नथो सम्झ में अचे उहो सत्य जा दासासी ठहिण जा बि लाइक़ु न आहे। ऐं हिते माण्हू उन्हनि खे एॾो वॾो सम्झी करे ख़ुदि खे एॾो नंढो थो सम्झे। बाबा असांखे चवनि था, ॾिसो केॾो गहरी ॻाल्हि बाबा असांखे ॿुधाईंदा आहिनि। बाबा ईंदा आहिनि हिन सॼी पुराणी आसरी दुनिया खे चेंज करणु। रावण राज्य वैशालय खे शिवालय ठाहे ॾींदा आहिनि बाबा। रावण राज्य वैशालय खे शिवालय ठाहे ॾींदा आहिनि। उन्हनि त हिते ई नाम रखी छॾियो आहे, त्रिमूर्ति हाउस, त्रिमूर्ति रोड। अॻियां थोरी इहे नाम हुया। हाणे थियणो छा खपे? इहा सॼी दुनिया कंहिंजी आहे? परमात्मा जी आहे न। परमात्मा जी दुनिया आहे त अधु कलाक पवित्र अधु कलाक अपवित्र रहंदी आहे। क्रिएटर त पापी आहे न, त उन्हनि जी हीअ दुनिया आहे। बाप सम्झाईंदा आहिनि मां हीअं मालिक आहियां न, मां बीज रूप चैतन्य ज्ञान जो सागर आहे। बाबा बीज रूप चैतन्य ज्ञान जो सागर आहिनि। मूं में सॼो ज्ञान आहे, ॿियो कोई में बि न आहे। तव्हां सम्झी सघंदा आहियो हिन सृष्टि चक्र जे आदि मध्य अंत जो नॉलेज बाप में ई आहे। बाक़ी त सभु गपोड़ा आहे। मूंखे गपोड़ो ॾाढो ख़राबु आहे, जंहिंजे लाइ बाप उल्लना ॾींदा आहिनि। तव्हां मूंखे टिकर वितर कुत ॿिली में सम्झी वेठा आहियो। तव्हांजी छा दुर्दशा थी वई आहे? त बाबा मुख्य जेको गपोड़ो ॾाढो ख़राबु आहे, जंहिंजे लाइ बाबा असांखे उल्लना ॾींदा आहिनि। ॾिसो भॻवान बि असांखे उल्लना ॾींदा आहिनि, अर्थात चवंदा आहिनि कि ॾिसो तव्हां मूंखे छा ठाहे छॾियो। ऐं माण्हू त एॾा ज़िद्दी भक्त आहिनि कि चवंदा कि न तव्हां त बंदर जहिड़ा मुंहुं वारा ई मूंखे सुठा लॻंदा। हीअं कोई चए ॿार पंहिंजे पीउ खे कि पापा तव्हांजो त इहो बंदर जहिड़ो मुंहुं ई खपे, मां त इहे ई चित्र कढी करे लॻाईंदमि। मुंहिंजा त तव्हां इहे ई मूंखे त हिन ई रूप में तव्हां सुठा लॻंदा आहियो। पोइ ॿुधायो न पीउ जी छा हालत थींदी। नई दुनिया जा मनुष्य ऐं पुराणी दुनिया जे मनुष्यनि में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। अधु कलाक सां वठी करे अपवित्र मनुष्य पवित्र देवताउनि खे मथो टेकंदा आहिनि। इहे बि ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। पहिरियों पूजा थींदी आहे शिव बाबा जी, जो शिव बाबा ई तव्हांखे पुजारी सां पूज्य ठाहींदा आहिनि। रावण तव्हांखे पूज्य सां पुजारी ठाहींदा आहिनि न। पोइ बाप ड्रामा प्लान अनुसार तव्हांखे पूज्य ठाहींदा आहिनि। रावण आदि इहे सभु नाम त आहिनि। दशहरो जॾहिं मल्हाईंदा आहिनि त केतिरा मनुष्यनि खे ॿाहिरां खां सॾु कराईंदा आहिनि, परंतु अर्थ त कुझु सम्झंदा न आहिनि। देवताउनि जी केतिरी निंदा कंदा आहिनि। अहिड़ी ॻाल्हियूं त बिल्कुलु आहिनि न। जीअं चवंदा आहिनि ईश्वर नाम रूप सां न्यारो अर्थात आहे ई न। वैसे इहे जो कुझु खेल आदि ठाहींदा आहिनि उहो कुझु बि न आहे। जीअं भॻवान खे चवंदा आहिनि कि आहे ई न, त बाबा बि चवनि था इहे सभु जो खेल आदि ठाहींदा आहिनि इहे आहे ई न। इहे सभु न अहिड़ी ॻाल्हियूं असांखे ॿुधाइण लाइ पहिरियों बाबा जे मथां केॾो निश्चय हुजिणो खपे, केॾो नशो हुजिणो खपे, केॾो अंदरि में इहे यादि हुजिणो खपे कि मूंखे बाबा ईअं ॿुधाए अथई, मां बाबा जी ॻाल्हियूं हिननि खे ॿुधायां थी। मां नथी चवां, बाबा ईअं चवनि था कि जीअं तव्हां मूंखे चयव न कि भॻवानु आहे ई न, नाम रूप खां न्यारो आहे, ईअं बाबा बि चवनि था इहे सभु कहानियूं आदि खेल आदि कुझु आहे न। इहे सभु मनुष्य जी बुद्धि आहे। मनुष्य मत खे आसुरी मत चइबो आहे। यथा राजा रानी तथा प्रजा सभु ईअं ठही वेंदा आहिनि। इनखे चइबो आहे डेविल वर्ल्ड। सभु हिक ॿिए खे गाली ॾींदा रहंदा आहिनि। त बाप सम्झाईंदा आहिनि ॿार जॾहिं वेंदा आहियो त पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। तव्हां अज्ञान में हुयो त परमात्मा खे मथे में सम्झंदा हुयो। हाणे त ॼाणंदा आहियो बाबा हिते आयल आहिनि। तव्हां मथे में न सम्झंदा आहियो। तव्हां बाप खे हिते सॾु कयो आहे हिन तन में
जॾहिं तव्हां जॾहिं पंहिंजे सेंटर्स ते वेंदा आहियो त सम्झंदा आहियो शिव बाबा मधुबन में हिननि जे तन में आहे। भक्ति मार्ग में त परमात्मा खे मथे में मञंदा हुया। हे भॻवान, हाणे त बाप खे चई किथे यादि कंदा आहियो? छा वेही करे चईंदा आहियो? तव्हां ॼाणंदा आहियो ब्रह्मा जे तन में आहे त ज़रूरु हिते यादि कंदा हूंदव न। तव्हां ॼाणंदा आहियो ब्रह्मा जे तन में आहे त ज़रूरु हिते यादि कंदा हूंदव। मथे में त न कंदा आहिनि, हिते यादि थींदो आहे न। पुरुषोत्तम संगम युग ते हिते यादि पुरुषोत्तम संगम युग ते हिते यादि कंदा आहियूं। बाप चईंदा आहिनि एतिरो तव्हांखे एतिरो ऊच ठाहिणो आहे, मां हिते आयो। तव्हां ॿार हिते यादि कंदा आहियो न। भक्त मथे यादि कंदा आहिनि। भले तव्हां विलायत में हूंदव त बि चईंदा ब्रह्मा जे तन में शिव बाबा आहे। तन त ज़रूरु खपे न। किथे बि तव्हां वेठा हूंदव त ज़रूरु हिते किथे बि तव्हां वेठा हूंदव बाबा चईंदा आहिनि कि हाणे असांखे तन त ज़रूरु खपे। किथे बि वेठा हूंदव त ज़रूरु हिते यादि कंदव न। ब्रह्मा जे तन में ई यादि करिणो पए। कई बुद्धिहीन ब्रह्मा खे मञंदा ई न आहिनि। बाबा ईअं न चईंदा आहिनि कि ब्रह्मा खे यादि न करो। बाबा ईअं न चईंदा आहिनि ब्रह्मा खे यादि न करो। ब्रह्मा बग़ैर शिव बाबा कीअं यादि पईंदो। बाप चईंदा आहिनि मां हिन तन में आहियां, इन में मूंखे यादि करो। इन करे तव्हां बाप ऐं दादा ॿिन्हिनि खे यादि कंदा आहियो। पंहिंजो पंहिंजे शरीर में त वेठा शिव बाबा खे पंहिंजो शरीर त आहे न, बुद्धि में आहे कि इहा ज्ञान आहे उन्हनि जी। इहा पंहिंजी संतान बाबा चईंदा आहिनि, पंहिंजो शरीर उन्हनि खे आहे। बुद्धि में ज्ञान आहे इन्हनि जी पंहिंजी आत्मा आहे। शिव बाबा खे पंहिंजो शरीर न आहे। बाप चईंदा आहिनि मां हिन प्रकृति जो आधार वरितो आहे। बाप वेही सॼे ब्रह्मांड ऐं सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज़ सम्झाईंदा आहिनि। ॿियो कोई ब्रह्मांड खे ॼाणंदो ई न आहे। ब्रह्म जंहिंमें असां ऐं तव्हां रहंदा हुयो। ब्रह्मा बाबा चईंदा आहिनि ब्रह्म जंहिंमें असां ऐं तव्हां रहंदा हुयो। सुप्रीम बाप नॉन सुप्रीम आत्मायूं रहण वारियूं हुन ब्रह्मलोक शांति धाम जी आहिनि। सुप्रीम त बाप आहे, असां सभु नॉन सुप्रीम आहियूं। शांति धाम ॾाढो मिठो आहे न। इहे सभु ॻाल्हियूं तव्हांजी बुद्धि में हुजणी खपनि। सम्झो शांति धाम केॾो मिठो, केॾो शांति आहे। इहे सभु ॻाल्हियूं तव्हांजी बुद्धि में आहिनि न। असां असुल जा रहवासी ब्रह्म मां तत्व जा आहियूं, जेके निर्वाण धाम वानप्रस्थ चइबो आहे। इहे ॻाल्हियूं हाणे तव्हांजी बुद्धि में आहिनि। जॾहिं भक्ति आहे त ज्ञान जो अक्षर न आहे। इनखे चइबो आहे पुरुषोत्तम संगम युग। जबकि हाणे दुनिया चेंज थियणी आहे। पुराणी दुनिया सां नई, पुराणी दुनिया सां में असुर रहंदा आहिनि। बाबा चवनि था पुराणी दुनिया में असुर रहंदा आहिनि ऐं असां त नई दुनिया में देवता ई रहंदा आहिनि। त उन्हनि खे चेंज करण लाइ बाप खे अचिणो पए। सत्युग में तव्हांखे कुझु बि पतो न रहंदो। हाणे तव्हां कलयुग में आहियो त बि कुझु पतो न। जॾहिं नई दुनिया में हूंदव त बि हिन पुराणी दुनिया जो कुझु पतो न हूंदो।
हाणे पुराणी दुनिया में आहियो त नई जो मालूम न आहे। नई दुनिया कॾहिं हुई पतो न, उहो त लाखों वर्ष चई ॾींदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, बाप हिन संगम युग ते ई कल्प ईंदा आहिनि, अची करे हिन वैरायटी झाड़ जो राज सम्झाईंदा आहिनि। ॿियो हिन इहे चकर कीअं फिरंदो आहे इहे बि तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। तव्हांजो धंधो ई आहे इहे सम्झाइण जो। हाणे हिकु खे सम्झाइण सां ॾाढो टाइम लॻी वेंदो आहे। इन करे हाणे तव्हां ॾाढनि खे सम्झाईंदा आहियो। ॾाढा सम्झाइनि, इहे मिठी ॻाल्हियूं पोइ ॾाढनि खे सम्झाइणियूं आहिनि। तव्हां प्रदर्शनी आदि में सम्झाईंदा आहियो न। हाणे शिव जयंती ते ॿियो बि सुठी रीति ॾाढनि खे सॾु करे सम्झाइणो आहे, है न। हाणे शिव जयंती जी तयारी करो। खेल जी ड्यूरेशन केतिरी आहे तव्हां त एक्यूरेट ॿुधाईंदा आहियो न। इहा टॉपिक थी वई। असां बि इहे सम्झाईंदा आहियूं। तव्हांखे बाप सम्झाईंदा आहिनि जंहिंसां तव्हां देवता ठहींदा आहियो। जीअं तव्हां सम्झी करे देवता ठाहींदा आहियो उअं ॿियनि खे बि ठाहींदा आहियो। केॾी सारी आत्मायूं सम्झी वियूं आहिनि कि हाणे कहिड़ो समय थो हले, केरु आयो आहे, छा त असांखे पढ़ाइनि। हाणे असांखे आसुरी गुण छॾी करे दैवी गुण धारण करणा आहिनि। छोकी हाणे सतयुग अचण वारो आहे। ऐं बाक़ी सभु आत्मायूं जो नथी सम्झनि, ॿिया धर्मनि जी आहिनि, सभु मथे हली वेंदियूं। असां सभु वापसि हेठि पंहिंजो पाठ वॼाइण ईंदासीं। त हाणे हुन नई दुनिया में जे लाइ दैवी गुणनि खे धारण करे जल्दी तयारु थियणो। बाबा चवंदा आहिनि कि हाणे तव्हां बाप सां सम्झायो जंहिंसां तव्हां देवता ठही वेंदा। जीअं तव्हां सम्झी करे देवता ठाहींदा हूअं ॿियनि खे बि ठाहींदा आहियूं। बाबा असांखे सम्झायो अथई। असां कंहिंजी ग्लानी आदि न कंदा आहियूं। असां बदिलाईंदा आहियूं ज्ञान खे। सतगति मार्ग चइबो आहे। हिकु सतगुरु ही आहे पार वठी वञण वारो। हिकु सतगुरु ई आहे पार वठी वञण वारो। अहिड़ी मुख्य पॉइंट्स कढी करे सम्झायो। इहो सॼो ज्ञान बाप जे सवाइ कोई ॾेई न सघे, न। केॾो ऊचो ज्ञान असांखे मिलियो आहे। केॾो ऊचो ज्ञान, केॾे ऊच बाप खे ऊच ज्ञान खे असां आत्माएं सम्झियो आहे, जीवन में धारण करे हलूं था। इहे बि सदा यादि रहे, नशो रहे, त बि असां सदा हुन नशे में रहंदासीं, न। ऐं हिन दुनियावी माया सां बची वेंदासीं। त सदा यादि रखो, मां केरु, मुंहिंजो केरु, ऐं मूंखे हाणे कहिड़ी पढ़ाई बाबा पढ़ाइनि था, कहिड़ी प्राप्ति कराइनि था। अहिड़ी मुख्य पॉइंट्स कढी करे बाबा चवनि था कि ज्ञान खे सदगति मार्ग चइबो आहे। हिकु सतगुरु ई पार वठी वञण वारो आहे। अहिड़ी मुख्य पॉइंट्स कढी करे सम्झाए। ये ज्ञान सिवाय बाप बग़ैर कोई बि ॾेई न सघे। अच्छा मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि पिया ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार। पुजारी सभु पूज्य ठहिण जे लाइ संपूर्ण पुजारी खां धारणा जे लाइ मुख्य सार। पुजारी सां पूज्य ठहिण लाइ संपूर्ण निर्विकारी ठहिणो आहे। पुठियां न ॼाणणो। रूहानी बाप बाबा चवनि था पुजारी खां पूज्य ठहिण लाइ संपूर्ण निर्विकारी ठहिणो आहे। ज्ञानवान ठही स्वयं ई चेंज करो। अल्पकाल सुख जे पुठियां न वञिणो। ॿियो आहे बाप ऐं दादा ॿिन्हिनि खे यादि करिणो आहे। ब्रह्मा बग़ैर शिव बाबा यादि न अची सघंदा आहिनि।
भक्ति में मथे यादि कंदा आहिनि, हाणे ब्रह्मा तन में आया आहिनि त ॿई यादि अचणु खपनि। वरदाना हर कर्म में विजय जो अटल निश्चय ऐं नशो रखण वारा। अधिकारी आत्मा ठहो। विजय असांजो जनम सिद्ध अधिकार आहे। हिन स्मृति से सदा उड़दा हलो। कुझु बि थी वञे इहे स्मृति में न लायो कि मां कुझु बि थी वञे, स्मृति में लाइणो आहे मां त विजयी आत्मा आहियां। छा बि थी वञे, है न, छा बि थी वञे, ये अटल निश्चय हुजे। नशे जे आधार सां ई निश्चय हूंदो। छा नशो रखिणो आहे कि मां त विजयी आत्मा आहियां। निश्चय कम त नशो कम, इन करे सदा निश्चय बुद्धि विजयी। निश्चय में कॾहिं कॾहिं वारो न ठहिणो आहे। अखंड बाप अविनाशी बाप त अविनाशी प्राप्ति जे अधिकारी ठहूं। हर कर्म में विजय जो निश्चय ऐं नशो हुजे, है न। अविनाशी बाप त अविनाशी प्राप्ति जो अधिकारी ठहो। हर कर्म में विजय जो निश्चय ऐं नशो रहे। स्लोगन आहे, बाप जे स्नेह जी छित्र छाया में रहो त ॿियो कोई बि बाप जे स्नेह जे छित्र छाया जे हेठां रहो त कोई बि विघ्न ठहरी न सघंदो। त सदा बाप जे स्नेह जे छित्र छाया जे हेठां रहो त कोई भी विघ्न ठहरी न सघंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।